फ़कीराबाद लॻे शहर जा बुनियादी मसइला हल न थियण ख़िलाफ़ शहरनि पारां प्रेस क्लब फ़कीराबाद जे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहर जा बुनियादी मसइला ड्रेनेज सिस्टम, स्ट्रीट लाइट्स, लाइब्रेरी बहाल कयूं वञनि, टाउन जो पैसो शहर जे तरक़ियाती कमनि ते ख़र्च करे शहर जा बुनियादी मसइला हल कया वञनि। शहर समेत समूरे टाउन में तरक़ियाती कम कराया वञनि। जेसीं ताईं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त असांजो एहतिजाजी दायरो वसी कयो वेंदो। जी सराय निसार साहब के चऊं था बराए मेहरबानी करे जेके मसला फ़कीराबाद टाउन ऐं ॻोठ जानवर जेके भी वार्ड आहिनि, जेतिरा भी वार्ड आहिनि, उन्हनि जा मसला हल करे जीअं त अॻिते असांखे वधण न ॾिए। वधंदासीं त अॻिते हली अलाए छा थींदो। जीअं त ही 5 ॾींहंनि खां फ़कीराबाद जे आवाम जी कैंप जारी आहे। असां पीपल्स पार्टी जी आला क़यादत खे अपील कयूं था त हिन ते फौरी नोटिस वठे। ॿी सूरत में असां चेयरमैन जी कयल करप्शन जे ख़िलाफ़ पूरी सिंध में सरापा एहतिजाज थींदासीं। 5 ॾींहनि खां वठी असांजो एहतिजाज जारी आहे, जारी रहंदो जेसीं ताईं असांजा जाइज़ मुतालबा पूरो न थींदा। ड्रेनेज सिस्टम मुकमल बहाल कयो वञे, शहर में जेको लाइटिंग जो बंदोबस्त कयो वञे, वार्डन जी सफ़ाई कई वञे, उते जेको पैकेज ॾिना वञनि। चौथों ॾींहुं टाउन कमेटी फ़कीराबाद में रेलिंग जो सिस्टम हले थो पियो। अञा कोई भी चेयरमैन जी तरफ़ ना रिलीफ न को असां सां पैगाम आहे। बाक़ी हाणे असां इहो प्रोग्राम जेको जारी रखंदासीं ऐं ख़ासि आचर जे ॾींहुं जेको आहे असांजो पूरे 8-9 वार्डनि जे राब्ते सां असांजो फुल फ्लेज रैली जो प्रोग्राम आहे। फ़कीराबाद ते फुल रैली थींदी आचर जे ॾींहुं। मां जस्ट पेश कयां थो जिन 5 ॾींहनि खां वठी एहतिजाज कैंप जारी आहे। हीअ एहतिजाजी कैंप जिस तरह फ़कीराबाद जा जाइज़ मसला ड्रेनेज सिस्टम, स्ट्रीट लाइट, लाइब्रेरी बहाल न थींदो, एहतिजाजी कैंप जारी आहे ऐं जारी रहंदो। अॼु मुसलसल 5 ॾींहं थी विया आहिनि ऐं असांजो इहो ई चेयरमैन निसार कासिल खां मुतालबो आहे त शहर जा जाइज़ मसला ड्रेनेज सिस्टम आहे, लाइटिंग आहे, लाइब्रेरी ऐं ॻोठनि जा जेतिरा मसला हल थींदा तेसिताईं इहे एहतिजाज जारी ऐं सारी रहंदो।